बेराड़न मुराद मेमण ॻोठ में अवामी प्रेस क्लब मलीर तरफ़ां ॿ शाइर ॿ नुकाद जे हवाले सां हिकु हसीन तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में शाइर अदीब सहाफ़ी ऐं सियासी समाजी जेके शख़्सियतूं आहिनि उहे बि पिणु शरीक थियूं। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो उन हवाले सां छा चवणु आहे, तक़रीब उन्हनि खे कीअं लॻी। ॿ शाइर ऐं ॿ नकाद प्रेस क्लब मलीर पारां अॼोकी रचायल ही तक़रीब इंतिहाई ख़ूबसूरत हुई, जंहिं ते ॿ शाइर जेके असांजी सिंधी अदबी संगत फेज़ 1 मां तालुक़ु रखनि पिया, उन ते मोहतरम प्रोफेसर शेर मेहराणी ऐं इमदाद सोलंकी जेको मोरे खां कई आयल हुयो, इंतिहाई सुठो दिलचस्प बहस कयो ऐं अवामी प्रेस क्लब मलीर ते खे शाबस आहे जन अहिड़ो प्रोग्राम पंहिंजे इलाइक़े में करे हिकु नई संगम माना सहाफ़त ऐं अदब जे संगम जो शुरूआत कई आहे। प्यारे दोस्त सिंधी अदबी संगत फेज़ 1 जे सेक्रेटरी साईं गोस्पी ज़ादव उन जे शान में जेको मलीर प्रेस क्लब जे दोस्तनि प्रोग्राम कयो आहे, ॿ नकाद ॿ शाइर, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अदीबनि खे उनजी पंहिंजी मंज़िला मिले थी। इहो ई जेको आहे सो सॼी सिंध में थियणु खपे। अदीबनि जो जेको बि पोरियो आहे उन्हनि खे दुनिया जे अॻियां बि आणणु खपे। साईं असल ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी ॻाल्हि में जेको सो वज़न आहे, इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे त अॼु जेको ही माहौल जुड़ियो आहे त इन में किताबनि ॾांहुं माण्हुनि जो जेको लाड़ो आहे या रुझान आहे उहो माज़ीअ जे जेको आहे सो निस्बत हिन वक़्तु जेको आहे तमामु घटि आहे। पर उन बावजूद बि जेके इल्म सां अदब सां चाह रखनि था उहे माण्हू इन सां जेको आहे सो लाॻापियल आहिनि, जंहिंजो असांखे अॼु जेको आहे सो सबूत बि मिलियो आहे त मलीर जे हिन मुराद मेमण ॻोठ में जेको आहे सो हिकिड़े काफ़ी तादाद में जेको आहे सो माण्हू जेका शिरकत रही आहे ऐं मां महसूसु कयुमि त उन्हनि जेको पूरो प्रोग्राम वॾे जेको आहे सो पुरजोश जेको आहे सो अंदाज़ सां उहो प्रोग्राम ॿुधो ऐं उनखे ॾिठो ऐं उन मां घणो कुझु सिखण जे लाइ उन्हनि खे मिलियो हूंदो। त हीअ हिकु असांजे लाइ ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त ॿ शाइर ऐं ॿ निकाद हिकिड़े हिन ख़ूबसूरत इलाइक़े में जेको आहे सो अहिड़ो प्रोग्राम सर्जण जे लाइ मां जेको आहे सो अवामी प्रेस क्लब वारनि खे मुबारकबादूं पेश कंदुसि त हुननि जेको आहे सो हिकु तमामु सुठो हिकिड़ो जेको आहे सो अमल कयो आहे ऐं इहो मूंखे उमेद बि आहे त इनशाअल्लाह वरी जेको आहे सो हिन इलाइक़े में अहिड़ा ॿिया बि प्रोग्राम थींदा। मुराद मेमण ॻोठ जे प्रेस क्लब जेको अवामी प्रेस क्लब आहे उन हिकिड़ी नई रिवायत क़ाइमु कई आहे, जंहिंमें हुन सहाफ़त खे ऐं अदब खे पाण में जोड़ण जे लाइ पहिरियों क़दम खयो आहे। असांखे उमेदु आहे त अॻिते हली इहो सिलसिलो वधीक पाण में मज़बूत